बख्शापुर भरिसां फुलवाणी डोमकी ऐं बडाणी डोमकी बिरादरी जे ॿिनि धुरनि विच में पुराणे खूनी तकरार तां फायरिंग, हिकिड़ो ॼणो क़तल, 2 ॼणा ज़ख़्मी, धुरियूं मोर्चाबंद, फायरिंग जारी। बख्शापुर थाणे जे अदगोठ लुत्फ अली डोमकी में फुलवाणी डोमकी ऐं बडाणी डोमकी में खूनी तकरार हिकु भेरो ॿीहर कर खयो। खूनी तकरार तां ॿिन्ही धुरनि में जदीद हथियारनि सां फायरिंग जी ॾे वठ। फायरिंग जे नतीजे में डोमकी बडाणी धुर जो 50 साला पीरसन अब्दुल नबी डोमकी बडाणी गोलियूं लॻण सो थड़े ते क़तल थी वियो, जॾहिं त 2 ॼणा ज़ख़्मी ॿुधाया पिया वञनि। फायरिंग सो इलाइक़े में ख़ौफ़ वारी सूरत हाल पैदा थी वई आहे। अहिड़ो इतलाह अॼु जी पुलिस खे ॾिनो वियो, पर पुलिस वाक़े वारे हंधि न पहुती। पुलिस जो चवणु आहे त ॿिनि धुरनि विच में केतिरनि ई सालनि खां तकरार हलंदड़ आहे, जंहिं सबबि वाक़ियो पेश आयो आहे। यादि रहे त फुलवाणी डोमकी बिरादरी ऐं बडाणी डोमकी बिरादरी जी ॿिनि धुरनि विच में केतिरे ई अरसे खां पुराणो तकरार हलंदड़ आहे, जंहिंमें हिन वक़्त ताईं ॿिन्ही धुरनि जा 13 खां वधीक माण्हू क़तल थी चुका आहिनि ऐं केतिरा ई ज़ख़्मी पिणु आहिनि। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ बख्शापुर।